ब्रेकिंग न्यूज़ आवां सां शेयर कई पिया। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद सां ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त सिंध जे निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में कोर कमांडर कराची, IG सिंध पुलिस ऐं ॿियनि शिरकत कई आहे। IG सिंध पुलिस पारां अमन अमान जी सूरतयाल बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई। 220 मां 210 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। IG सिंध ब्रीफिंग में इहो ॿुधायो आहे, जॾहिं त 60 धाड़ेलनि जी लिस्ट ठाही आहे जिन ख़िलाफ़ ऑपरेशन करे रहिया आहियूं। IG सिंध पुलिस जो इहो चवणु हुयो, अफ़सोस आहे त धाड़ेलनि जे करे कंदकोट घोटकी पुल जो कमु बंदि आहे। फौरी तौर ते घोटकी कंदकोट पुल जो कमु शुरू कराए वञे। वॾे वज़ीर इहा हिदायत कई, कुझु धाड़ियल फोर्स जे क़ाबू में छो नथा अचनि। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर इहो पुछाणो कयो। कोर कमांडर कराची पारां रेंजर्स खे कंदकोट पुल वारे हंधि वञण जी हिदायत कई वई आहे, जॾहिं त दरिया जे बंदनि ते 400 चौकियूं क़ाइमु करे रहिया आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, जे निगरान वॾे वज़ीर एपेक्स कमेटी जो इजलास जी सरबराही कंदे जेको आहे सिंध में जेको अमन अमान जे हवाले सां इजलास थियो आहे। इजलास में कोर कमांडर कराची, IG सिंध ऐं ॿियनि जेको आहे शिरकत कई आहे। वॾे वज़ीर जेको आहे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन रेंजर्स पुलिस फ़ौज जी मदद सां जेको थियणो आहे उनजी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। IG सिंध पारां अमन अमान जे सूरत हाल बाबति जेको आहे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। IG सिंध जो चवणु आहे त 220 मुग़वी जेके आहिनि उन्हनि मां 210 खे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं ॿियनि जे लाइ कोशिशि करे रहिया आहियूं। धाड़ेलनि जी लिस्ट ठाही वई आहे, कंहिं ख़िलाफ़ ऑपरेशन करे रहिया आहियूं। IG जी ब्रीफिंग आहे वज़ीर आला सिंध खे। उन सां गॾोगॾु जेको आहे कोर कमांडर कराची उहो बि उन इजलास में शरीक थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इजलास में जेको आहे स्मगलिंग थींदड़ हथियार जेको आहिनि उन्हनि खे पकड़ण जी बि शुरूआति कई वई आहे। घोटकी मां फ़ौज जी ग्रेड वॾी जेकी हिकिड़ी खेप आहे हथियारनि जी, उहा बि हथु कई वई आहे। इंटेलिजेंस बेस क़दम खयां पिया वञनि। जेको आहे रेंजर्स जी ब्रीफिंग ॾिनी वई आहे। रेंजर्स जो बि चवणु आहे त जल्द जेको कंदकोट कशकोर में ऑपरेशन शुरू कयो वेंदो, पर अॼु एपेक्स कमेटी में जेको आहे वज़ीर निगरान वज़ीर आला पिणु जेको आहे उन ऑपरेशन जी मंज़ूरी ॾेई छॾी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।